अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवामी आवाज़ टीवी न्यूज़ सां गॾु आऊं आहियां इम्तियाज़ लगारी। सभ खां पहिरियां हेडलाइंस। फ़ौजी अदालत में सज़ा आयल वधीक ॿिनि दहशतगर्दनि खे फाही चाढ़ियो वियो। पाक फ़ौजी जे तर्जुमान जो चवणु आहे त अताउल्ला ऐं ताज मोहम्मद जो तालुक़ पाबंदी मढ़ियल तंज़ीम तहरीक तालिबान सां हो। सिंध अंदरि गर्मी ऐं लोड शेडिंग ऐं समुंड में जानी नुक़सान ते वॾे वज़ीर जो सबुर टुटी पियो। लोड शेडिंग मामले ते ॻाल्हाइण लाइ इस्लामाबाद पहुची वियो। पाणी ऐं बिजली वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ सां मुलाक़ात। मुराद अली शाह जो चवणु आहे त सूबे में अवाम अरिड़हं कलाक लोड शेडिंग बर्दाश्त करे पियो। बिजली वधण ऐं नवां प्लांट लॻाइण जूं ॻाल्हियूं रुगो ॻाल्हियूं ई निकितियूं आहिनि। सिंध सरकार समुंड में वेचंदे माण्हुनि जे फ़ौत थियण वारनि वाक़िअनि खां पोइ माण्हुनि खे 6 महीननि ताईं समुंड खां परे रहण लाइ पाबंदी लागू करे छॾी। कानून जी भञकड़ी कंदड़ ख़िलाफ़ कार्रवाई करे केस दाख़िल कयो वेंदो। वफ़ाक़ी हुकूमत रमज़ान शरीफ़ दौरान चंदो गॾु करण ते पाबंदी मढ़े छॾी। कानून लागू कंदड़ इदारनि खे पाबंदीअ मढ़ियल तनसीमनि ऐं सियासी पार्टियुनि ते सख़्त नज़र रखण जी हिदायत। बदीन मां मुबीना खंभे गुम कयल नौजवान लेखक अली रज़ा जरवार खे ज़ाहिर न करण ख़िलाफ़ हैदराबाद में सिविल सोसाइटी ऐं वारिसनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो। वारिसनि जो चवणु आहे त अली रज़ा कंहिं बि ॾोहारी सरगर्मियुनि में घुर्बल नाहे ऐं नई मथस के केस दाख़िल थियल आहिनि। ऐं पाकिस्तान जी पहिरीं ओपरा सिंगर जो एज़ाज़ माणींदड़ गुलकारा सायरा पीटर जल्द लंडन में सोलो परफॉर्म करे रही आहे। कंसर्ट में हूअ सिंध जे सदा हयात सूफ़ी शाइर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ बिटाईअ जो कलाम पेश कंदी। नाज़रीन, ही हुयूं हेडलाइंस। तफ़सीली ख़बरूं हिकु शॉर्ट ब्रेक खां पोइ। नाज़रीन, तफ़सीली ख़बरुनि में हिकु भेरो ॿीहर भलीकार। फ़ौजी अदालत में सज़ा आयल वधीक ॿिनि दहशतगर्दनि खे फाही चाढ़ियो वियो। पाक फ़ौज जे तर्जुमान जो चवणु आहे त अब्दुल्ला ऐं ताज मोहम्मद जो तालुक़ पाबंदी मढ़ियल तनसीम तहरीक तालिबान सां हो। पाक फ़ौज तरफ़ां जारी कयल पधिराईअ मूजिबि फ़ौजी अदालत में सज़ा आयल ॿिनि ख़तरनाक दहशतगर्दनि खे फाही ॾिनी। ISPR मूजिबि दहशतगर्द अताउल्ला ऐं ताज मोहम्मद खे सुबुह जो फाही ते लटकायो वियो। पाक फ़ौज जे तर्जुमान मूजिबि फाही ॾिनल ॿिन्ही दहशतगर्दनि जो तालुक़ पाबंदी मढ़ियल तंज़ीम TTP सां हो। APS पेशावर ते हमले में पिणु मुलविस हो। ISPR मूजिबि सिक्योरिटी इदारनि दहशतगर्द पुलिस एहलकारनि ऐं बेगुनाह शहरियुनि ते हमलनि में मुलविस हुआ। पाक फ़ौज जे तर्जुमान मूजिबि ॿिन्ही दहशतगर्दनि मैजिस्ट्रेट आॾो ॾोह जो एतराफ़ बि कयो हो। सिंध अंदरि गर्मीअ में लोड शेडिंग ऐं समुंड में जानी नुक़सान ते वॾे वज़ीर जो सबुर टुटी पियो। लोड शेडिंग मामले ते ॻाल्हाइण लाइ इस्लामाबाद पहुची पाणी ऐं बिजली वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ सां मुलाक़ात कई। मीडिया सां ॻाल्हाईंदे मुराद अली शाह जो चवणु आहे त सूबे में अवाम अरिड़हं कलाक लोड शेडिंग बर्दाश्त करे पियो। बिजली वधण ऐं नवां प्लांट लॻाइण जूं ॻाल्हियूं कूड़ियूं आहिनि। सिंध अंदरि अरिड़हं कलाक जी लोड शेडिंग ऐं गर्मीअ खां बचण लाइ समुंड में वेझण दौरान जानी नुक़सान ते सैयद मुराद अली शाह सख़्त मौक़िफ़ सां मुल्क जे गादीअ वारे शहर इस्लामाबाद पहुतो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ सां मुलाक़ात करे सूबे में लोड शेडिंग जी आज़ार खां आगाह कयो। मुलाक़ात बैदि मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त कुझु शयुनि ते खेनि ख़दशा हुआ जंहिं बाबति ख़्वाजा आसिफ़ सां ॻाल्हि ॿोल थी। हुन चयो त सिंध जे सनअतनि खे बिजली न पई मिले जॾहिं त अवाम पिणु अरिड़हं कलाक लोड शेडिंग बर्दाश्त करे पियो। सैयद मुराद अली शाह चयो त खेनि ॿुधायो वियो त नवां प्लांट लॻाया विया आहिनि जंहिं बाद बिजली वधी वेंदी, जॾहिं त अहिड़ी ॻाल्हि ग़लति आहे। सिंध जे वॾे वज़ीर जो चवणु हो त बिजली वधी वई त हूअ वफ़ाक़ खां ख़रीद कंदा। पाणी ऐं बिजली वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो त मुराद अली शाह खे समूरनि सूबनि जूं ज़रूरतूं पूरियूं करण बाबति प्लान खां आगाह कयो वियो। ट्रांसमिशन ऐं डिस्ट्रीब्यूशन बाबति पिणु ग़ौर थियो। हुन चयो त को सूबो पाण ट्रांसमिशन लाइन विछाइण चाहे थो त उन जी इजाज़त आहे। ख़्वाजा आसिफ़ चयो त सिंध हुकूमत नूरी आबाद खां कराची ताईं ट्रांसमिशन लाइन विछाई आहे। पाणी ऐं बिजली वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो त कराचीअ में बिजली सप्लाई करे रहिया आहियूं। 7 खां 8 वॾा टावर अंधारीअ सबबि किरी पिया। सिंध सरकार समुंड में वेझंदे माण्हुनि जे फ़ौत थियण वारनि वाक़िअनि बाद समुंड में वेझण ते 6 महीननि जी पाबंदी लागू करे छॾी। कानून जी भञकड़ी कंदड़ ख़िलाफ़ कार्रवाई कंदे केस दाख़िल कयो वेंदो। सिंध जे घरू खाते तरफ़ां जारी कयल पधिराईअ मूजिबि हुकूमत अवाम जी जानी नुक़सान खे नज़र में रखंदे संदसि हिफ़ाज़त लाइ कराचीअ जे समुंड में वेझण ते पाबंदी लागू कई आहे। नोटिफिकेशन मूजिबि सिंध में वेझण ते 6 महीननि ताईं पाबंदी हूंदी ऐं उन जी भञकड़ी कंदड़ ख़िलाफ़ सेक्शन 188 तहत कार्रवाई कंदे केस दाख़िल कयो वेंदो। नोटिफिकेशन तहत समुंड में वेझण ते पाबंदी अॼु खां लागू हूंदी जॾहिं त इलाइक़े जे SSP खे
पाबंदीअ ते अमल यकीनी बणाइण जी हिदायत कई आहे। कराचीअ में गर्मीअ जी शिदत वधण ऐं लोड शेडिंग सबबि शहरी समुंड ते तफ़रीह लाइ ईंदा आहिनि, जॾहिं त नौजवान वेझंदे नंढी कोताहीअ सबबि जान विञाए वेहंदा आहिनि। हिकु हफ़्ते दौरान समुंड में वेझंदे फ़ौत थी वियलनि जो अंग 13 थी वियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत रमज़ान शरीफ़ दौरान चंदो गॾु करण ते पाबंदी मढ़ी छॾी। कानून लागू कंदड़ इदारनि खे पाबंदी मढ़ियल तंज़ीमनि ऐं सियासी पार्टियुनि ते सख़्तु नज़र रखण जी हिदायत कई आहे। वफ़ाक़ी घरू खाते रमज़ान शरीफ़ दौरान मुल्क जे चइनी सूबनि फाटा ऐं गिलगित बल्तिस्तान में पाबंदी मढ़ियल तंज़ीमनि ऐं सियासी पार्टियुनि जे चंदो गॾु करण ते पाबंदी लागू कई आहे। रमज़ान जे महीने में पाबंदी मढ़ियल तंज़ीमूं ऐं सियासी पार्टियूं चंदा गॾु करण शुरू थी वेंदियूं आहिनि। वफ़ाक़ी घरू खाते जो चवणु आहे त रमज़ान दौरान ज़कात, फित्रो ऐं सदक़े समेत ॿी मद में चंदो गॾु करण जी इजाज़त न हूंदी। घरू खाते हिदायत कई आहे त नमाज़ दौरान चंदो गॾु करणनि बाबति पिणु ॼाण हासिल करण ऐं मस्जिदनि जी इंतिज़ामिया, इमाम ऐं ख़ुतबो ॾींदड़ मुअज़्ज़िन खे पिणु उन बाबति आगाह कयो वञे। बदीने जे ॻोठ हाजी जानो जरवार मां मुबीना खंभे गुम कयल नौजवान लेखक अली रज़ा जरवार खे ज़ाहिर न करण ख़िलाफ़ हैदराबाद में सिविल सोसाइटी ऐं नौजवान जे वारिसनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे सलीम जरवार ऐं अमजद अली ॿुधायो त गुज़िरियल राति बदीन पुलिस संदनि घरनि ते चढ़ाई करे निंड में सुतल अली रज़ा जरवार खे अखियुनि ते पटियूं ॿधी खंभे खणी वई आहे। हुननि ॿुधायो त पुलिस संदसि किताब ऐं डायरियूं बि साण खणी वई आहे, पर हाणे संदसि गिरफ़्तारीअ ज़ाहिर नथी कई वञे। हुननि चयो त अली रज़ा कंहिं बि ॾोहारी सरगर्मियुनि में घुरिबल नाहे ऐं न ई मथसि के केस दाख़िल थियल आहिनि। संदसि चवणु हो त जेकॾहिं केर बि कानून जी नज़र में ॾोहारी आहे त उनखे अदालत में आंदो वञे। अहिड़ी रीति सुतल शहरियुनि जे घरनि में दाख़िल थी कार्रवाई करणु इंसानी हक़नि जे ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। हुननि घुर कई त अली रज़ा जरवार खे ज़ाहिर करे खेसि फ़ौरी तौर ते आज़ादु कयो वञे। पाकिस्तान जी पहिरीं ओपरा सिंगर जो एज़ाज़ माणींदड़ गुलकारा सायरा पीटर जल्द लंडन में सोलो परफॉर्म कंदी। सायरा पीटर सूफ़ी ओपरा सिंगर तौरु पंहिंजी सुञाणप कराए चुकी आहे ऐं हाणे लंडन में थींदड़ कंसर्ट में हूअ सिंध जे सदा हयात सूफ़ी शाइर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जो कलाम पेश कंदी। सायरा पीटर यूरोप जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में परफॉर्म कंदे सूफ़ी पैगाम खे आम करण में अहम किरदारु अदा कयो आहे। सायरा पीटर जो चवणु आहे त संदसि मिशन सूफ़ियनि जे अमन ऐं प्यार वारे पैगाम खे सॼी दुनिया में आम करणु आहे। जी नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiawaztv.com।